नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 46 खां वठी 50 ताईं तर्जुमो। मिनल लज़ीन हादू माण्हुनि मां उहे कुझु जेके यहूदी थिया युहर्रिफ़ून रदो बदल कनि था अल कलिम ॻाल्हियुनि जी अन मवाद ई उन्हनि जी असल जॻह खां यानी लफ़्ज़नि जी हेर फेर कनि था। व यक़ूलून ऐं हू चवनि था समिअना व असैना असां ॿुधो ऐं असां नाफ़रमानी कई। वस्म ग़ैर मुस्मइन ऐं ॿुध न ॿुधण वांगुरु। व राइना ऐं चवनि था राइना लयन मोड़े करे बि अलसिनतीम पंहिंजी ज़ुबाननि खे। व तानन ऐं तानाज़नी कनि था फ़िद्दीन दीन जे मामले में या दीन में सचे दीन इस्लाम में। वलो ऐं अगरि अन्नहुम बेशक उहे क़ालू चवनि हा समिअना व अताना असां ॿुधो ऐं असां फ़र्मा बरदारी कई। वस्मा ऐं ॿुध वांज़ुरना ऐं असांजी तरफ़ ध्यानु ॾे लकाना अलबत्ता हुजे हा ख़ैरन लहुम बहितर उन्हनि जे लाइ। व अक़वम ऐं सिद दुरुस्त। वलाकिन लअनहुमुल्लाहु लेकिन लानत कई अल्लाह ताला उन्हनि जे मथां बिकुफ़्रिहिम उन्हनि जे कुफ़्र जे सबबु। फ़ला पस न युमिनून उहे ईमान आणींदा इल्ला क़लीला पर तमामु थोरा इन्हनि मां। या अय्युहल्लज़ीन ऊतुल किताब ए उहे माण्हू जेके ॾिना विया किताब या ए किताब वारो यानी यहूदो नसारा आमिनू बिमा नज़लना ईमान आणियो उन ते जेका असां नाज़िल कई यानी क़ुरान। मुसद्दिक़न लिमा मअकुम तस्दीक़ करण वारी आहे उन्हनि जी जेके तव्हां वटि आहिनि क़बली उन खां पहिरीं अन नतमिस के असां बिगाड़े छॾियूं वुजूहनि चेहरनि खे फ़नरुद्दहा पोइ असां फेरे छॾियूं इन्हनि खे अला अदबारिहा इन्हनि जी पुठियुनि ते। औ नल अनहुम कमा या असां लानत कयूं उन्हनि ते जीअं लअन्ना असहाब सब्त जीअं असां लानत कई छंछरु वारनि ते। वकान ऐं आहे अमरुल्लाहि हुकुम अल्लाह जो मफ़ऊला थी गुज़रण वारो यानी अटल। इन्नल्लाह बेशक अल्लाह ला न यग़फ़िरु बख़्शींदो ऐं युशरिक के उन सां गॾु शरीक ठहिरायो वञे के शिरक कयो वञे बि उन सां गॾु यानी के को अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक कयो वञे। व यग़फ़िरु मा दून ज़ालिक ऐं हू बख़्शींदो सवाइ उन खां ॿियो जेको बि कुझु हुजे शिरक खां सवाइ जेको अल्लाह चाहे बख़्शे लिमन यशा जंहिंखे हू चाहे। वमन युशरिक ऐं जेको बि शरीक कंदो या शरीक ठहिराईंदो बिल्लाही अल्लाह सां गॾु फ़क़द इफ़्तरा पस तहक़ीक़ उन ॿधो या उन घड़ियो इस्मन अज़ीमा गुनाह तमामु वॾो। अलम छा न तरा तव्हां ॾिठो इलल लज़ीन उन्हनि माण्हुनि जी तरफ़ जेके युज़क्कून अनफुसहुम पाक बाज़ सम्झनि था पंहिंजो पाण खे बलिल्लाहु बल्कि अल्लाह युज़क्की मन यशा पाक करे थो जंहिंखे हू चाहे थो। वला युज़लमून फ़तीला ऐं न उहे ज़ुल्म कया वेंदा धागे बराबरि बि। उंज़ुर कैफ़ यफ़्तरून ॾिसो कहिड़ी तरह हू घड़े रहिया आहिनि अलल्लाहिल कज़िब अल्लाह जे मथां कूड़। व कफ़ा ऐं काफ़ी आहे बि इहो इस्मम मुबीना सरीह गुनाह। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।